इंसाफ़ जो मेमण तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल समझो ऐं सम्झायो सां गॾु जनाब अॼु जंहिं टॉपिक ते या जंहिं एप्लीकेशन जो रिव्यू ॾियण वारो आहियां उहो हिकिड़ो बहितरीनु स्क्रीन रिकॉर्डर आहे एंड्रॉइड मोबाइल में उन जो आउं तव्हांखे रिव्यू ॾींदुसि ऐं जनाब जेके यूट्यूबर्स आहिनि जेके यूट्यूब जे लाइ वीडियोस ठाहिनि था उन्हनि जे लाइ ऐं प्लस में जेकॾहिं तव्हां कंहिं वजह सां पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन रिकॉर्ड करणु चाहियो था त इन खां बहितरीनु का एप्लीकेशन कोन्हे अॼु उन जो रिव्यू ॾींदुसि ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था त आख़िर ताईं मुंहिंजे इन वीडियो खे ॾिसो इंशाल्लाह तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो जनाब वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त हीउ मुंहिंजो ऐं तव्हांजो सिंधी चैनल आहे समझो सम्झायो प्लीज़ इन खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो ईअं कंदव त बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो ईअं करण सां तव्हांखे हर मुंहिंजी अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी सघंदव मुंहिंजे वीडियो जे कुंड ते बि सब्सक्राइब जो रेड कलर जो बटन आहे उन खे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था ईअं तव्हांखे करणु खपे छाकाणि जो डेली बेसिस ते तव्हांजे लाइ का न का नई शइ आऊं आणींदो रहंदो आहियां जनाब हाणे हलूं था एप्लीकेशन जी तरफ़ जनाब अॼु जंहिं स्क्रीन रिकॉर्डर जो एप्लीकेशन ॾींदुसि उहो एप्लीकेशन लोड करण जे लाइ या डाउनलोड करण जे लाइ प्ले स्टोर खे ओपन कंदासीं प्ले स्टोर खे क्लिक कयोसीं जनाब प्ले स्टोर खे ओपन करण खां पोइ इन जी प्ले स्टोर जी सर्च बार में तव्हां स्क्रीन रिकॉर्डर लिखंदव स्क्रीन रिकॉर्डर जी लिखंदो लिखण खां पोइ सर्च कंदो सर्च करण सां तव्हांखे ख़बर पवंदी त हिते तव्हां जाम सारियूं स्क्रीन रिकॉर्डर अची वेंदा जनाब इहे सभु स्क्रीन रिकॉर्डर आम आहिनि जेके इस्तेमालु थियनि पिया पर अॼु आऊं जंहिं स्क्रीन रिकॉर्डर जी तव्हांखे रिव्यू ॾींदुसि उहो हिकिड़ो नओं स्क्रीन रिकॉर्डर आहे ऐं जेको मूं इस्तेमालु कयो मूंखे बहितरु लॻो इन जे लाइ तव्हांजे लाइ बि आऊं खणी आयो आहियां उन जे लाइ तव्हांखे थोरो स्टोर में हेठि वञिणो पवंदो सॉरी हेठि जीअं वेंदो त तव्हां ॾिसी सघो था ही हिकिड़ो ब्लू कलर जो ई गोल दायरे वारो आइकॉन आहे स्क्रीन रिकॉर्डर जे नाले सां इहो आऊं तव्हांखे अॼु इन जो रिव्यू ॾियणु चाहियां थो इन खे क्लिक कयो ऐं जनाब इन खे क्लिक करण सां ई ॾिसी सघो था हीउ खुली वियो आहे ऐं तव्हां इहो बि ॾिसी सघो था इन जी रेटिंग 4.3 जी आहे 10,000 माण्हुनि इन खे इस्तेमालु कनि पिया ऐं तमामु सुठी एप्लीकेशन आहे ऐं हिते डाउनलोड करे चुको आहियां ऐं इन खे ओपन कंदुसि ऐं इन सां गॾु तव्हां हीउ नंढो आइकॉन ॾिसो पिया जीअं ई इन खे ओपन कंदव त तव्हां ॾिसी सघंदव जीअं ओपन कंदव त तव्हां ॾिसी सघो था इन जे मोबाइल स्क्रीन ते जेको आहे हिकिड़ो गोल दायरे वारो स्क्रीन रिकॉर्डर जो ज़ाहिर थी वियो आहे लोगो ज़ाहिर थी वियो आहे तव्हां जी स्क्रीन ते हमेशह मौजूदु रहंदो तव्हांखे जॾहिं बि का रिकॉर्डिंग करणी हूंदी तव्हां इन खे टच कंदव जीअं ई टच कंदव त हीअ 5-6 ऑप्शन जेके आहिनि ज़ाहिर थी वेंदा इन में तव्हां मथे ॾिसी सघो था हीअ जेको ब्लू कलर जो कैमरा वारो जेको ऑप्शन आहे इन खे क्लिक करण सां तव्हां पंहिंजी रिकॉर्डिंग शुरू करे सघो था ऐं सेकेंड वन जेको ऑप्शन आहे जंहिंमें कैमरा ऐं माण्हू जो जेको आहे इन खे जेकॾहिं क्लिक कंदो त तव्हांखे ईअं थींदो जो तव्हांजी रिकॉर्डिंग तव्हांजे वीडियो सां गॾु ठही वेंदी जीअं तव्हां रिकॉर्डिंग कंदव त तव्हांजी अॻी जेका कैमरा आहे मोबाइल जी उहा तव्हांखे बि कैप्चर करे उन रिकॉर्डिंग में ॾेखारींदी थर्ड वन आहे हीअ सेटिंग जो ऑप्शन आहे इन खे क्लिक कंदो त हीअ सेटिंग इन जूं अची वेंदियूं जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था इन जी रेज़ोल्यूशन खे इम्प्रूव करे सघो था इन खे क्लिक कंदो त हीअ रेज़ोल्यूशन मुख़्तलिफ़ आहिनि पर सभिनी खां जेका हाई रेज़ोल्यूशन आहे 1280 720 वरी इन खे सिलेक्ट रहण ॾींदासीं ऐं फ्रेम रेट 30 FPS इहो तमामु सही आहे ऐं बिट रेट बि 5 MPS आहे ओरिएंटेशन पोर्ट रेट सही आहे इहो ऑन कयल आहे जनाब इन जी सेटिंग खे मुख़्तलिफ़ नमूने सां तव्हां ॾिसी ऐं सेट करे सघो था ऐं जनाब जेकॾहिं ॿिया हिन जा ऑप्शन जेकॾहिं तव्हां रीड कंदव त इन में हिकिड़ो ई क्रॉस जो जेको ऑप्शन आहे इन सां इन खे तव्हां बंदि करे सघो था ऐं पासे में जेको आहे इन खे गैलरी चवनि था इन खे क्लिक कंदो त तव्हांजूं जेके बि रिकॉर्डिंग हूंदियूं अची वेंदियूं हाणे रिकॉर्डिंग जी क्वालिटी खे जेकॾहिं तव्हां चेक करणु चाहियो था त आउं हिकिड़ी पंहिंजी वीडियो हलाए तव्हांखे ॾेखारे सघां थो ॾिसी सघो था तमामु सुठी इन जी क्वालिटी आहे ऐं तमामु बहितरीनु रिकॉर्डिंग कंदो आहे ऐं मूंखे सुठो लॻो इन करे मूं तव्हांजे लाइ तव्हां सां शेयर करणु ज़रूरु सम्झो ऐं उन खां पोइ तव्हां इन कैमरा वारे ऑप्शन खे करे पंहिंजे कैमरा खे यूज़ करे पंहिंजी रिकॉर्डिंग बि करे सघो था इन में तमामु सुठी एप्लीकेशन आहे इन जो लुक जेको आहे तमामु सुठो मूंखे लॻो ऐं प्लस में तमामु ईज़ी ऐं इन जो जेका रिकॉर्डिंग क्वालिटी आहे उहो तमामु बहितरीनु आहे त इन जो साउंड रिकॉर्डिंग बि तमामु सुठी आहे त जनाब अॼोकी इहा एप्लीकेशन हुई जंहिंजो
रिव्यू मूं तव्हांखे ॾिनो ऐं मुंहिंजो मक़सदु हो इहा सुठी एप्लीकेशन तव्हां ताईं पहुचाइण ऐं केतिरे हद ताईं कामयाबु थियो आहे इन जो मूंखे तव्हां जेकॾहिं ॾींदव कमेंट्स में त ख़बर पवंदी। ऐं इन सां गॾु पंहिंजे वीडियो खे ख़तमु करियां थो, पर वीडियो खे ख़तमु करण सां पहिरीं मुंहिंजे चैनल सम्झो ऐं सम्झायो खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी। मुंहिंजे वीडियो जे कुंड ते बि हिकिड़ो रेड कलर जो सब्सक्राइब जो बटन आहे, उन खे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो डेली बेसिस ते तव्हांजे लाइ का न का नई शइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ बहितरु हूंदी आहे। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि, को सवाल आहे त उहो बि तव्हां मूंखां पुछी सघो था। इन सां गॾु तव्हांखां इजाज़त वठां थो इन दुआ सां त अल्लाह तव्हांखे ख़ुशि आबाद रखे। अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफ़िज़।